हुकूमत जमायत इस्लामी के गालियुनि जी आज करे छॾी। हुकूमत जमायत इस्लामी सां ॻाल्हियूं करण लाइ तैयार आहे। जमायत इस्लामी खे लियाकत बाग में जलसे जी इजाज़त ॾिनी वई हुई। उन लाइ SOPs बि तइ थियूं हुयूं। सुद समाउ वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। अमीर मक़ाम जो चवणु आहे त क़ानून लागू कंदड़ इदारा अमन अमा यकीनी बणाइनि। मुल्क मसइलनि जो शिकार आहे त ॿिए पासे हिकु पार्टी सियासत में रुधल आहे। जहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि, अहिड़ो को बि ऑपरेशन न पियो कयो वञे। असां पंहिंजी ज़ात लाइ कुझु बि घुरण न आहियूं आया। अवाम ते किरायल बिजली जो बम मंज़ूर नाहे। बिजली जूं क़ीमतूं घटाए अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। हाफ़िज़ नईम रहमान जो इस्लामाबाद जे I8 जे धरणे खे ख़िताब। इंतज़ामिया पारां रस्ता बंदि करे गिरफ़्तारियूं करण खां पोइ जमायत इस्लामी हिकमत अमली तब्दील करे छॾी। 3 हंधनि ते धरणनि जो ऐलान। जमायत इस्लामी पारां धरणे जे सॾ खां पोइ रेड ज़ोन ऐं रावलपिंडी खां इस्लामाबाद वेंदड़ रस्ता कंटेनर रखी सील। जमायत इस्लामी जे तर्जुमान जो चवणु त पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि तां 1150 कारकुननि खे गिरफ़्तार कयो। सदर आसिफ अली ज़रदारी सुप्रीम कोर्ट में एड हॉक जजिस जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। जस्टिस सरदार तारिक मसूद ऐं जस्टिस मजहर आलम मियां हैल 1 साल लाइ एड हॉक जज मुक़रर। सदर आसिफ अली ज़रदारी एड हॉक जजिस जी मुक़ररी जी मंज़ूरी आर्टिकल 182 तहत ॾिनी। जस्टिस सरदार तारिक मसूद ऐं जस्टिस मजहर आलम खान सुप्रीम कोर्ट जा अॻूणा जज आहिनि। वॾे वज़ीर तौरु ऐलान कयां थो त KP में ऑपरेशन थियण न ॾींदसि। जिते दहशतगर्दनि जी मौजूदगी जो शक हूंदो उते पुलिस कार्रवाई कंदी। असांजा फ़ैसिला को ॿियो न पर पाण कंदासीं। जीअं बनूं जो अवाम चाहींदो बिल्कुलु ईअं ई थींदो। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो बनून में जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त को बि हथियार बंदि गिरोह KP में नज़र न अचे। मंशियात फ़रोशन ऐं करप्शन कंदड़नि खे न छॾींदासीं। पुलिस गैर क़ानूनी तौरु हथियार खणंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे। वॾी वज़ारत जी कुर्सी ते विहण ॾुखियो कमु आहे। अवाम जी ख़िदमत लाइ ॾींहुं राति कोशिशूं करे रहिया आहियूं। पंजाब तरक़ी में लीड करे पियो। उमीद त ख़िदमत में बि रिकॉर्ड ठाहींदो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जो लाहौर में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त 3 महीना अॻु औरतुनि लाइ वर्चुअल पुलिस स्टेशन क़ाइमु कई वई हुई। कुझु महीननि में पंजाब जे 18 शहरनि खे सेफ सिटी बणायो वेंदो। जिथे जिथे सेफ सिटी ठहंदा वेंदा उते फ्री वाईफाई ॾींदा वेंदासीं। PTI खे 9 मई जे वाक़िअनि ते मुआज़रत करणी पवंदी ऐं ॾफेड़ वारी सियासत खां धार थियणो पवंदो। मुल्क में एमरजेंसी लॻाइण जूं ॻाल्हियूं कयूं वयूं पर अहिड़ो कुझु बि न थियो। सूबाई वज़ीर नासिर शाह जो रोहिड़ी वेझो UC वाह बुरड़ा में 100 खां वधीक बोर्ड मुतासिन खे घरनि जा मालिकाना हक़ ॾियण वारी तक़रीब में शिरकत खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त सिंध हुकूमत 21 लख घर ठाहिण जो कमु शुरू कयो आहे। 8 लख घरनि जा बैंक अकाउंट ठही चुका आहिनि। बैंक अकाउंट्स मां कुझु घराणनि खे क़िस्तूं जारी कयूं वयूं आहिनि। सियासी मुफ़ाहमत जो बादशाह सदर आसिफ अली ज़रदारी अॼु 69 सालगिरह मल्हाए रहियो आहे। पीपल्स पार्टी आसिफ अली ज़रदारी जी सालगिरह खे सदर जे ॾिहाड़े तौरु मल्हाए रही आहे। सालगिरह जा केक काटण जूं तक़रीबूं बि मुनक़िद कयूं वेंदियूं। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण आसिफ अली ज़रदारी खे सालगिरह जूं वाधायूं ॾींदे चयो आहे त आसिफ अली ज़रदारी कारकुननि सां गॾु सियासी मुख़ालिफ़नि लाइ बि सियासत जो दरसगाह आहे। पाकिस्तान जी सियासी तारीख़ में आसिफ अली ज़रदारी जो नालो अज़ीम सियासतदाननि जी फ़हरिस्त में शामिल रहंदो। उज़्मा बुखारी ख़िलाफ़ सोशल मीडिया ते कूड़ी प्रोपेगेंडा कई वई। संदसि जारी वीडियो लॻाए वायरल कई वई। हिकु मख़सूस सियासी जमायत लाॻीतो प्रोपेगेंडा करे रही आहे। डीप फेक वीडियो जे किरदारनि खे बेनक़ाब कंदो प्रोपेगेंडा ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन कयो वेंदो। ममलिकती वज़ीर शिज़ा फ़ातिमा जी नून लीग औरत अॻवाननि सां गॾु इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 29 जुलाई खां गजगोड़ सां बरसातुनि जी अकथी। मौसमियात खाते मूजिबि मूनसून हवाउनि जो सिलसिलो भारतीय गुजरात ते मौजूदु आहे। मूनसून हवाऊं 29 जुलाई खां सिंध में दाख़िल थींदियूं। 29 जुलाई जी दुपहरी या राति खां कराची में बरसातूं पइजी सघनि थियूं। बरसातुनि जो सिलसिलो 31 जुलाई ताईं जारी रहंदो। 3 अगस्त खां पोइ हिकु ॿियो सिस्टम शहर में बरसातुनि जो सबबु बणिजंदो। ऐं ताइवान में तबाही मचाइण खां पोइ सामूंडी तूफ़ान गैमी चीन जे सूबे फोचियान जे सामूंडी पट्टी सां
टकराइजी वियो। सामुंडी इलाइक़नि में तेज़ बरसात, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एमरजेंसी लागू। गुज़िरियल ॾींहुं ताइवान में तूफ़ान सबबि 3 ऐं फ़िलिपाइन में 22 ॼणा फ़ौत थिया हुआ। ताइवान में अॼु ॿिए ॾींहुं बि स्कूल, ऑफ़िस, कारोबारी मर्कज़ ऐं ट्रेन सर्विस मुअतल। पर ॾहीं तोड़े ॾहीं उॾामूं बि मुअतल कयूं वयूं। तूफ़ान सबबि अटिकुल 5 लख माण्हू बिजली खां महरूम थी विया।